बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दौड़ टीवी में भली कार ऐं आहियां उमैद अली पंवर। नौशेरा फिरोज़ में चेयरमैन पारां ॾिठे इहो गोलियूं हणी क़तलु कयल ऑल सिंध इरीगेशन यूनियन जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी मोहम्मद इकबाल लाड़के जी क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ दौड़ में इरीगेशन ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी फ़कीर गिदा हुसैन, अली बख्श डायरी, निसार अहमद खोखर कई। अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त 15 फरवरी ते असांजे नौजवान बहादुर अॻुवाण मोहम्मद इकबाल लाड़के क़ातिलनि नौशेरा फिरोज़ शहर में गोलियूं हणी बेदर्दी सां शहीद कयो आहे, जेका सरासर दहशतगर्दी आहे। हिननि वधीक चयो त हिन वक़्त ताईं असुल क़ातिलनि खे गिरफ़्तार नाहे कयो। शहीद इकबाल अहमद लाड़के जा जल्द क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज दायरो वधायो वेंदो, जेको क़ातिलनि जी गिरफ़्तारी ताईं जारी रहंदो। एहतिजाज में इरीगेशन वर्कर्स यूनियन नसर डिवीज़न नवाबशाह जे वर्करनि मोहम्मद मूसा वासवाणू, मुलाज़म हुसैन वासवाणू, बाकर अली, कंडू ख़ान मरी, सिकंदर अली डायरी, अब्दुल शकूर डायरी, मोहम्मद शरीफ लाशारी, सुधीर वासवाणू ऐं ॿियनि शिरकत कई। वधीक विज़िट करण लाइ ॾिसंदा रहो दौड़ टीवी न्यूज़।